वसल्लम चो सुभान अल्लाह। मदीने जो सरदार नबी, रसूलन जो पगदार नबी, कायनात जो महदार नबी, इमामुल अंबिया, सय्यदुल अंबिया, खातमुल अंबिया, शाफिए रोज़े जज़ा, जनाबे मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में मुझे रब फरमायो बमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। Please subscribe my channel Parvez Pal Official. थोड़ा जल्दी जल्दी ॻाल्हायो त मां जल्दी तव्हांजी जान छॾियां। आवाज़ माण्हू तमामु घणा आहिनि, आवाज़ स्टेज ताईं कोन थो पहुचे। तव्हां जहिड़ा हो या फोत थी विया आहियो। अबा वेहण जी नियत आहे या भॼण जी? मोहब्बत सां वेठा हो या मजबूरी खां? अञा 2 मिंट वेहण जो इरादो आहे मूड वेहण जो? अबा जेके दिल सां वेठा आहिनि पंहिंजा 2 हथ मथे खणनि। अल्लाह सी तव्हांखे जज़ाए ख़ैर ॾे। अल्लाहु अकबर जी सदा चङी तरह बुलंद थियणु खपे। नारे तकबीर, नारे तकबीर। सैयद कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी पाकीज़ा ज़िंदगी खे पंहिंजे साम्हूं रखो। असांजो अक़ीदो आहे त सॼी कायनात में अल्लाह जे पाक नबी जे मुक़ाबले में कोई कोन्हे। हुज़ूर सभिनी खां मथे आहे। चओ न हुज़ूर, ॻाल्हाईंदा हलो यार, चओ हुज़ूर सभिनी। मुझे रब फरमायो इन्ना अरसलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़निही व सिराजम मुनीरा। सैयद कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन और तुंजी गाल निकती। Please subscribe my channel Parvez Pal Official. औरत या कंहिंजी अम्मड़ हूंदी, औरत या कंहिंजी भेण हूंदी, औरत या कंहिंजी न्याणी हूंदी, औरत या कंहिंजी घरवारी हूंदी। हुज़ूर साईं फरमायो अगर औरत तुंहिंजी अम्मा है त इन जी ख़िदमत कर, छो त अम्मड़ जे कदमनि में जन्नत आहे। अब्बे अम्मा जी इज्जत हुज़ूर सेखारी। मुझा 2 हथ अल्लाह जे कुरान ते आहिनि। यूरोप में अब्बे अम्मा जी इज्जत कोन्हे, अमेरिका में अब्बे अम्मा जी इज्जत कोन्हे। मां 5 साल मुसलसल लगातार यूरोप जे गोशे गोशे में वियो हां, बर्तानिया जे कुंड कुर्छ में वियो हां, लंदन सिटी खां वठी मैनचेस्टर ताईं, ब्रेडफोर्ड ताईं, ऑक्सफोर्ड ताईं, हिक शहर में 5 साल मुसलसल मां वाइज़ कया आहिनि, तकरीरूं कयूं थम। अल्लाह जे ज़ात जो कसम खणी करे थो चवां, यूरोप में अब्बे अम्मा जी इज्जत कोन्हे। Please subscribe my channel Parvez Pal Official. अमेरिका में, बर्तानिया में कुराड़न जे लाइ सरकारी घर जुदा ठहियल आहिनि। ॿार वॾा थींदा पोइ पुलिस खे इतला कंदा त बाबू खंघे थो, असांजी निंड थो फिटाए। पोइ पुलिस वारा ईंदा, उनजे पीउ खे खंभे खणी वेंदा त तुंहिंजो पुटु डिस्टर्ब थो थिए, इन करे तूं सरकारी जाइ में रह। वो रड़ियूं थो करे, दाहूं थो करे, पुट खे मिनथूं थो करे त मूंखे घरों न कढाए। मां काथे तूं खंघां? चई न तूं खंघेंदो। चई मां अॻिते न खंघंदुसि। चई न निकिरो बसि, मां तोखे कॾहिं ॾिसण ईंदुसि, जान छॾ बसि, जहिड़ी हीअ जाइ तहिड़ी हूअ जाइ। न्याणी वॾी थी थिए, पुलिस खे फोन थी करे त अमड़ मूंखे निंड करणु नथी ॾे, राति जो बार उथे थी, मूंखे डिस्टर्ब थी करे, दर थी खोले, खड़को थो थिए। हे जेके चवनि था त असां पाकिस्तान खे यूरोप बणाईंदासीं, टपा था ॾियनि, अंबुशूं था आणनि। अञा तव्हांखे यूरोप जी ज़ियारत नसीब कान थी आहे। मां अखियुनि सां ॾिसी आयो आहियां, अखियुनि ॾिठो, गवाह आई विटनेस सां। छोकिरी वॾी थी, थाणे ते फोन कई त अम्बड़ मूंखे निंड करणु नथी ॾे, नज़लो ज़ुकाम थी पियो अथसि, रुगो निछां थी ॾे। पुलिस आई, हुनजी माउ खे खंभे खयूं वेंदी त कुराड़नि जे जाइ में रह। तुंहिंजी न्याणीअ कंप्लेन कई आहे, उहा न्याणी खे मिनथूं थी करे त मूंखे घरों न कढाए। अची न अम्बड़, मूंखे तूं तंग थी करे। चयो मां तोखे तंग न कंदसि, मां तुंहिंजी अम्बड़ अची न बसि। पोइ ठीकु आहे, तोखे कॾहिं कॾहिं मिल, जहिड़ी हीअ जाइ तहिड़ी हूअ जाइ। 99% कुराड़ा मर्द ऐं कुराड़ियूं मायूं अल्लाह जे ज़ात जो कसम सरकारी जाइन में रहनि था। बच्चन के शक्ल दिसण जे करे सिक्की मुआहिन कुत्तन सां गॾु ज़िंदगी था गुज़ारनि। कुत्ता पालींदा आहिनि उहे, कुत्तन जो रवाज तमामु घणो आहे। कुत्ता पालींदा आहिनि ऐं के
जेके मिल्कियत वारा हूंदा आहिनि त मरण वारे वक़्त में पंहिंजी सॼी मिल्कियत कुत्ते जे नाले ते लिखी ॾींदा आहिनि। Please subscribe my channel Parvez Pal Official. तव्हां बि चाहियो था त अहिड़ो मुआशिरो थिए? ॻाल्हायो। जेके चवनि था असां पाकिस्तान खे यूरोप बणाईंदासीं, जेके चवनि था असां पाकिस्तान खे अमेरिका जहिड़ो मुल्क बणाईंदासीं, उन्हनि जा लक्षण त इहे आहिनि। कसम असां चवां थो मौलाना ख़ुदा जे ज़ात जो कसम, 99% मायूं बिना निकाह जे ॿार ॼणींदियूं आहिनि। यूरोप ऐं अमेरिका में 99% मायूं बिना निकाह जे ॿार ॼणींदियूं आहिनि। 99% अमेरिका ऐं बर्तानिया जे माण्हुनि खे ख़बर कोन्हे त उन्हनि जो पीउ केरु आहे। 99% अमरीकी ऐं बर्तानवी हरामी ॿार आहिनि। अल्लाह जे ज़ात जो कसम खणी ॻाल्हायां थो, कूड़ नथो ॻाल्हायां, सच थो ॻाल्हायां। अगर को माउ जो पुट अमरीका ऐं बर्तानिया जे तहज़ीब जो दिलदादो हुजे, उथे मां चैलेंज थो कयां, मुंहिंजी ॻाल्हि खे ग़लत साबित करे ॾेखारे। Please subscribe my YouTube channel Parvez Pal Official. अहिड़ो मुआशिरो क़ाइम करणु था चाहियो? ॿुधण थो चाहियां तव्हांजो जवाब, ॿुधण थो चाहियां तव्हांजो जवाब। चओ त अहिड़े मुआशिरे ते लानत हुजे। न्याणी का गलतकारी करे, पुट को गलतकारी करे, पीउ मां खे ताकत ना है जो पंहिंजे बच्चे खे धड़को ॾेई सघनि। हे कानून आहे अमेरिका ऐं यूरोप जो। मोछड़ा खाईंदा, दर खड़के थो, नौजवान दरवाजे ते अचे थो, घर जो मालिक दरवाजो खोले थो, पुछे तो नौजवान खां केरु आहे? चए थो मां तुंहिंजे धीउ जो यार हां। क़ुरान पाक मुंहिंजे साम्हूं पियो आहे, मां तुंहिंजे धीउ जो बॉयफ्रेंड हां। पंहिंजे धीउ खे चओ त फलाणो हमरा ॿाहिरि बीठो आहे, पीउ खे ताक़त न आहे जो हुनखे दड़को ॾेई सघे। अरे तूं केरु थींदो आहे जो ईअं थो चवे? दड़को मार त पंहिंजी जॻह ते, मोचड़ो त पंहिंजी जॻह ते, दड़को ॾींदुसि त जेल हलियो वेंदो। इहा है यूरोप जी तहज़ीब जेका परवेज़ मुशर्रफ पाकिस्तान में आणणु थो चाहे। कतई तौर ते पाकिस्तान जे तहज़ीब खे यूरोपी तहज़ीब में तब्दील थियण न ॾींदासीं इंशाअल्लाह। नारे तकबीर। जमीयत उलमा इस्लाम, सेनेटर खालिद महमूद सुमरो। 2 ॾींहं 3 ॾींहं 4 ॾींहं 5 ॾींहं 8 ॾींहं 10 ॾींहं छोड़ी फिरती वटे पंहिंजे यार सां। पीउ मां खे ताक़त न आहे जो उन छोरे जे ख़िलाफ़ केस कनि या छोरी जे ख़िलाफ़ केस कनि। असांखे तो चवे त तव्हां बुनियाद परस्त आहियो, रुजत पसंद हो। चए तो तव्हां मौलवी इस्लाम जा ठेकेदार हो। असां इस्लाम जा ठेकेदार न आहियूं, पर पाक मुहम्मद मीर जे बाग जा चौकीदार ज़रूर हो। असां ठेकेदार न आहियूं, पर गुलशन मुहम्मदी जा चौकीदार ज़रूर हो। जॾहिं मां इहा ॻाल्हि कयमि त हिकिड़े हमराह चओ पोइ चौकीदार आहे त पोइ बसि ठीकु आहे, तूं पंहिंजो कमु कर। मां चयो हिनजो इहो मतिलबु आहे त जेकॾहिं को चोर अची करे या धाड़ेल अची करे उन जाइ ते धाड़ो हणे जंहिंजो मां चौकीदार आहियां त पोइ चुप करे वेही रहां त भई जाइ मुंहिंजी त कान्हे, मिल्कियत वेंदी त भोतार जी वेंदी, मुंहिंजो छा आहे? मां चयो हलाली चौकीदार उनखे कोठबो आहे जेको तहफ़ुज़ करे पंहिंजे मालिक जे जाइ जो गोली खाए मारे या मरी वञे, ऐं जेको चुप करे वेही रहे उनखे हरामी चौकीदार कोठबो। असां पंहिंजे बिठड़े मुहम्मद अमीर जे बागीचे जा हलाली चौकीदार, जेको पाक पैगंबर जे हिन वरसे ते कब्ज़े करण जी कोशिश कंदो, चोरी करण जी कोशिश कंदो, धाड़े हणण जी कोशिश कंदो, हिन बाग खे पेलण जी कोशिश कंदो, उन जो टंगा भञींदासीं इंशाअल्लाह। मुजाहिदन वांगुरु चओ न इंशाअल्लाह, ॿई हथ बुलंद करे चओ इंशाअल्लाह। मुंहिंजा मोहतरम दोस्तो, इम्तिहान ईंदा, तकलीफ़ूं ईंदियूं, मुबारक उन्हनि खे जेके इस्तिक़ामत जो मुज़ाहिरो कनि। इन्नल्लज़ीन क़ालू रब्बुनल्लाहु सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका अल्ला तख़ाफू वला तहज़नू व अबशिरू बिल जन्नतिल्लती कुंतुम तुअदून। दिल जे गहरा इंसान चओ सुभान अल्लाह। इस्तिक़ामत ज़रूरी आहे, मज़बूती दीन ते ज़रूरी आहे।
वलनब्लुवन्नकुम बिशैइन मिनल खौफि वल जूअ व नक्सिम मिनल अम्वालि वल अनफुसि वस्समरात वबश्शिरिस साबिरीन अल्लज़ीना इज़ा असाबतहुम मुसीबह क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। माचुम औरत या कंहिंजी अमड़ हूंदी, औरत या कंहिंजी भेण हूंदी, औरत या कंहिंजी न्याणी हूंदी, औरत या कंहिंजी घरवारी हूंदी। मुख्तसर तो क्या जो तो तां में उथ वेह शुरू थी वई आहे, इंशाअल्लाह मुख्तसर तो क्या। हुजूर फरमायो अगर औरत तुंहिंजी अम्मा है त अम्मा जो अदब कर, छो त अम्मा जे ख़िदमत जे करे तोखे जन्नत मिलंदी। अॼु मां तव्हां खां वाइदो वठण थो चाहियां, अॼु वाइदो कयो त तव्हां अबे अम्मा जी ख़िदमत कंदा। अच्छा सच्ची दिल सां वाइदो कयो, सच्ची दिल सां। आगे अफ़सोस सां चवणो थो पए अक्सर नौजवान पंहिंजे अबे अम्मा जा बेफ़रमान आहिनि। चङा भला मुल्ला मौलवी बि इन बीमारी में वरतल आहिनि, वॾियूं ॾाढ़ियूं अथनि, वॾा पटका अथनि, निरड़ ते सजदनि जा निशान अथनि, पर अबे अम्मा जा बेफ़रमान आहिनि। ॿुधो ॿुधो बगोश होश ॿुधो, अगर तू अबे अम्मा के ईज़ायो भल सलाती हुजे, हाजी हुजे, ज़काती हुजे, दुरूदी हुजे, अल्लाह जे ज़ात जो कसम जन्नत जी खुशबू भी तोखे नसीब कोन थी। अॼु वाइदो कयो तव्हां अबे अम्मा जी ख़िदमत कंदा। जे अबे अम्मा खे नाराज़ कयो न रब खे नाराज़ कयो, जे अबे अम्मा खे राज़ी कयो न अल्लाह खे राज़ी कयो। जेकॾहिं औरत कंहिंजी अम्मड़ आहे त उनजी ख़िदमत करे, छो त अम्मा जे कदमनि में जन्नत आहे। अगर औरत कहिंजी न्याणी आहे, माने तवज्जो कर, पुट जमंदो आहे त असां मिठाइयूं विराईंदा आहियूं, ऐं न्याणी जमंदी आहे त शिकिल फिरी वेंदी आहे। मां उन अख़बार में पढ़ियुमि त हिकिड़े मुड़ुस पंहिंजी ज़ाल खे मारे विधो त रुगो न्याणियूं छो थी ॼणे। हुनजे वस जी ॻाल्हि आहे छा भला, कुआड़ियूं मारे छॾियईंसि। जी मां तोखे चयुमि त पुट ॼण तूं वरी धीअ थी ॼणे, अॻे भेरे बि धीअ ॼणी वरी हाणे पुट बि अल्लाह जी रहमत आहे त न्याणी बि अल्लाह जी रहमत आहे। तवज्जो कर, तवज्जो कर, कलमे वारा मां तोसां थो ॻाल्हायां, तवज्जो कर। पुट भी अल्लाह जी रहमत आहे त न्याणी भी अल्लाह जी रहमत आहे। ऐं हुजूर साईं जो नस्ल पुटनि मां कोन वधियो, हुजूर साईं जा पुट नंढड़ाइप में फोत थी विया। अल्लाह जे आखिरी नबी जो नस्ल न्याणियुनि मां वधियो। ऐं ॿी ॻाल्हि ॿुध, पुटनि जे बाबे जी रसूल एॾी तारीफ़ नाहे कई। कारी साहब पहुची वियो, मां हदीस में पढ़ियो त अल्लाह जे नबी फरमायो जंहिंखे अल्लाह न्याणी ॾिनी ऐं ॿी ज़ात जो कसम, हमारे तवज्जो कर, अल्लाह जे आखिरी नबी जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त न्याणियुनि जो इहो बाबो जन्नत में मां मुहम्मद मीर सां हीअं गॾु हूंदो जीअं ॿ आंगुरियूं गॾु। वञी उलमा खां तस्दीक करायो, या न्याणी या औरत कंहिंजी अम्मा हूंदी, या औरत कंहिंजी न्याणी हूंदी, या औरत कंहिंजी भेण हूंदी। अल्लाह जे रसूल फरमायो त जंहिं माण्हू पंहिंजी भेण जी ख़िदमत कई, अबो फोत थी वियुसि, हिन पंहिंजी भेण जी पालना कई, पोइ पंहिंजी भेण खे चङी जॻह ते परणाई ऐं शादी कराइण खां पोइ बि हे पंहिंजी भेण सां मिलंदो रहियो ऐं पंहिंजे वसीयत आहर पंहिंजे भेण जी ख़िदमत कंदो रहियो जेका हिन जी वसीयत आहे। हालांकि शादी खां पोइ माई मुड़ुस जे ज़िम्मे आहे, पर हे पंहिंजी भेण वटि ईंदो रहियो ऐं पंहिंजे वस आहर पंहिंजे भेण जी ख़िदमत कंदो रहियो, माली मदद कंदो रहियो।
कदें 5 रुपया दी नहीं, कदें 50 रुपया दी नहीं, कदें 5 जेका हिन जी वसीयत आ, कदें 500 रुपया दी नहीं, कदें 5000 रुपया दी नहीं, जेका हिन जी वसीयत आ त मुंजी भेण आहे। अल्लाह जे रसूल फरमायो जेको पंहिंजी भेण सां इए चंगाई जो मामलो थो करे, मारे तवज्जो कर, अल्लाह जे रसूल फरमायो मां उनखे खुशखबरी थो ॾियां त पंहिंजे भेण सां इन सुहिणे सलूक जे करे इन जे 7 पीढ़ियुनि ताईं सुञाई इन जे खानदान जे वेझो नहीं दी। अल्लाहु अकबर। ऐं जेकॾहिं औरत कंहिंजी घरवारी आहे तो पोइ अल्लाह जो रसूल तो फरमाए वले नफ्सिका अलैका हक़्क़ुन वले ज़ौजिका अलैका हक़्क़। कलमे वारा तुंहिंजे जिंद ऐं जान जो भी तोते हक़ आहे त तुंहिंजे ज़ाल जो भी तोते हक़ आहे। जेको पाण खा पंहिंजे ज़ाल खे खाराए, जेको पाण पाए थो पंहिंजी ज़ाल खे पाराए। पाण केटी 4000, केटी 11000, 3 ट्रैक्स, 3 ट्रून, डबल घोड़ा बोस्की, काटन जा वगा तो पाए, गुल अहमद जी लान तो पाए, ज़ाल के बाफ्तो भी कोने, क़यामत में कुटबो। पाण होटल ते बैठो आहे, अरे भुनो घणिया छोरा रोस्ट, कबाब घणिया, 7 अप, दूध पत्ती चाय, मजेदार न हुजे तो कोप भंजदो मैं। असली नवाब गैबी खान जो भाटियो तो लगे, ज़ाल के दाल भी कोने, ये कुटबो जी उठ पत्तण ते कुटबो आ। गाल तो सही सीधी, घर पंहिंजा पाण था फिटायो, खुदा खुंड जो अल्लाह जो गहो कयो। थोरन थोरन ॻाल्हियुनि ते जहिड़ा बोड़ चाढ़ो थी अंधी एॾो लूण विझबो, लूण ते तलाक, ज़ुल्म आहे। इहो मर्द बोचड़नि जे लाइक़ न आहे, ज़ुल्म आहे। इस्त्री कई थी, कपिड़ा धो, अरे एॾो मोतबरा त पाण धोईंदो कर न पंहिंजा लटा। बस 5 रुपया महर जा रही, जिंदगी भर नौकरानी खरीद गई थी। ज़ुल्म आहे, नाहक आहे। पाण मेहनत कर त ख़बर पवई, बोड़ भी पाण चाढ़ींदो कर, कपड़ा भी पाण धोईंदो कर, इस्त्री भी पाण कंदो कर, त पोइ तोखे ख़बर पवंदी त घणे ॾींहं सवा। घर न फिटायो, अल्लाह खां डिजो। ये बीमारियों असांजे मुआशरे में आम आहिनि। अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा फरमाए थी त मदीने जो साईं असांजे घर में कमकार कराइंदो। अल्लाहु अकबर। मुंहिंजी अम्मा आयशा तय्यबा ताहिरा आलिमा ज़ाहिदा उम्मुल मुमिनीन अफीफा कायनात मरियम इस्लाम जी खातून अव्वल। चओ न सुभान अल्लाह। मरीज छो वियो, ॾाढिया ॻाल्हायो। अन्नबिय्यु औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम। अॼु मां कब्रिस्तान में वाइस थो कयां। अन्नबिय्यु औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम। मुझो रब तो फरमाए कलमे वारो मुझे नबी जो तव्हांजे मथो तव्हांजे जिंदुनि ऐं जाननि खां बि वधीक हक़ आहे। ऐं रब तो फरमायो कलमे वारो मुझे पाक मोहम्मद मीर जूं बीबियूं तव्हां जूं अमड़ियूं अथव। खुदा जो कसम उहा मुंहिंजी अम्मा आयशा। ॾाढिया त ॻाल्हाया। उहा मुंहिंजी अम्मा आयशा। बाबा से बुलंद। उहा मुंहिंजी अम्मा आयशा जंहिंखे प्यार मां मुंहिंजो पाक मोहम्मद मीर हुलेरा कोठींदो हो। हिकु दफ़े मुंहिंजे साईं अम्मा आयशा खे फरमायो आयशा पाणी त खणी अच, मां पाणी पीअंदुमि। अम्मा आयशा साईं